बाबा जी पुट। बाबा अफ्तारी जे सामानन में मिट्टी पइजी वई आहे, हाणे पाण की रोज़ो खोलंदासीं? छा मिट्टी पइजी वई आहे? पुट को मसलो कोन्हे को, पाण पाणी सां ई रोज़ो खोले छॾींदासीं। ठीकु आहे बाबा, पाण पाणी सां ई रोज़ो खोले छॾींदासीं। अमा हाजिरा, असर जी आज़ान अचे पई, जेसी ताणी आउं निमाज़ पढ़ां थो तूं बि निमाज़ पढ़ी वठ। जी हाँ बाबा। ही वठ तुंहिंजो बाबा फ्रूट मोकिलियो आहे। बाबा तो फ्रूट मोकिलियो आहे छा रोज़ेला? न पुट, बाबा थोड़ी देर पहिरीं नंढड़ो भाउ आयो हो, उन चयो तुंहिंजो पीउ फ्रूट मोकिलिया रोज़ेला। बेशक अल्लाह पंहिंजे बंदे खे बुखो कॾहिं कोन छॾे। वीडियो सुठी लगे तो कमेंट में माशाल्लाह जरूर लिखो। जहाँ भी देखो तेरा निशान है, मेरा दिल में तेरी अज़ा है। तू ही अहद है, तू ही है वाहिद, तू ही है माफी, तू ही जलील है। ये सब तुम्हारा करम